ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करो। सभु म्यूट बटन दॿाए छॾियो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप आहियां। सर्व ज्ञान गुण शक्तियुनि सां संपन्न मां आत्मा ओम शांति। अॼु मिठे मिठे शिव बाबा चवनि था, मिठे मिठे ॿार बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे जल्दी जल्दी ॻाल्हियुनि खे ख़तमु करिणो आहे। कोई बि ॻाल्हि अचे न जीवन में, जेतिरो जल्दी ॻाल्हियुनि खे ख़तमु कंदा वेंदव ओतिरो अॻियां वधंदव। ऐं अगरि असां ॻाल्हियुनि खे पकिड़े वेहींदासीं, ईअं ई सोचंदा रहंदासीं, जो बि ॻाल्हियूं थियूं हुन जे लाइ उल्टो सुल्टो सोचंदा रहंदासीं, माण्हुनि जे लाइ उल्टो सुल्टो सोचंदा रहंदासीं, इहे सोचंदासीं कि मूंसां ईअं छो थियो, हिननि मूंसां ईअं छो कयो, हाणे छा थींदो। जॾहिं ईअं सोचंदा रहंदासीं त पोइ असां कॾहिं अॻियां वधंदासीं, है न। कंहिंजे संबंध संपर्क में ई न ईंदासीं त कॾहिं अॻियां वधंदासीं। असां चईंदासीं हिननि ईअं कयो, इहे ख़राबु आहे। ठीकु आहे, अगरि तव्हांखे माण्हुनि जे संबंध संपर्क में न अचिणो आहे, कंहिंखे वणंदो आहे भई अकेलो शांती में रहणु, लेकिन है न असांखे मन में इहे सोचे करे अकेलो न रहणो आहे कि इन्हनि मूंसां बुरो कयो, हिन करे मां हिननि सां नथी रहां, है न। हिकु थींदो आहे न, असांजे मन में ईअं न हुजणो खपे कि हिननि ईअं कयो, हिन करे मां नथी रहां, हिन करे मूंखे हिननि सां ॻाल्हाइणु पसंदि न आहे, है न। त इहे भाव न हुजे। भले तव्हां काॾे वञो न, अकेला रहो, ज़्यादा संपर्क में न अचो, लेकिन ख़ुशि रहो। कॾहिं बि अचानक कोई तव्हां सां कोई माण्हू मिली वियो, हा भई ठीकु आहे, सभु ठीकु आहे, हा भई ईअं ईअं करे चलो छुटी, है न। हुननि सां असांखे पुराणी कहानियूं कढी करे न वेहणो आहे कि हा हुननि हीअं कयो हीअं कयो। सम्झो तव्हां कंहिं काॾे नथा वञो, तव्हां सां कोई पुराणी कंहिंजो वैर कुझु ॻाल्हि आहे, त हीअं न उन्हनि जो सुठो थिए त तव्हां उल्टो सुल्टो सोचंदा रहो कि ॾिस असां हीअं कयनि, हाणे हीअं था करनि, हूअं था करनि, हीअं न सोचो, है न। त बाबा असांखे चवनि था मन ऐं मुख जो शांति रहणु सुठी ॻाल्हि आहे, तॾहिं ई असां अॻियां वधी सघंदासीं। जेसि ताईं तव्हां पुराणी ॻाल्हियुनि खे जल्दी जल्दी फुल स्टॉप न लॻाईंदव, जेसि ताईं तव्हां उन्हनि जे बारे में वीचार कंदा रहंदव, ख़ुदि बि अॻियां न वधंदव, ॿियनि खे बि न वधणु ॾींदव, त पोइ फ़ाइदो न आहे न जीवन जो। तव्हांजो बि जीवन ख़राबु, उन्हनि जो बि जीवन ख़राबु, पाप ते पाप वधंदो रहंदो, त भॻवान बि असांजी कीअं मदद कंदो, न। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा इहे यादि रखिणो आहे कि असांखे कॾहिं बि कोई ॻाल्हि खे मन में रखी न वेहणो आहे, है न। कॾहिं बि कोई ॻाल्हि खे मन में रखी करे असांखे दुखी परेशान न थियणो आहे, ॿियनि सां जेलसी न करणी आहे, ईअं न उन्हनि असां सां बुरो कयो त हुननि जो बि सुठो न थिए, ईअं न सोचणो। असांखे हर हिक खे अॻियां वधण जे लाइ शुभ भावना शुभकामना कंदा रहो। त बाबा अॼु असांखे चवनि था, हिकु त ॻाल्हियुनि खे जल्दी जल्दी फुल स्टॉप लॻाईंदा वञो, ॿियो जल्दी जल्दी शुभ भावना शुभकामना कंदा वञो हर हिक जे लाइ। भई हा ठीकु आहे, ॾिसो अगरि असां सम्झो अगरि असां सां कंहिं बुरो कयो आहे, है न, ऐं अगरि हाणे उहा सुठी रीति हलनि था या अॻियां वधनि था, त चओ उहो तव्हांखे सॾु था करनि, तव्हां खां पुछनि था, लेकिन तव्हां मन में उहा ॻाल्हि रखी करे न करो,
भले तव्हां उन्हनि जी संबंध संपर्क में न अचो, उन्हनि जे कम में मददगार न थियो, लेकिन मन में बुरी पुराणी बासी ॻाल्हियुनि खे रखी करे न करो। चओ न ठीकु आहे तव्हां करो, बसि हा ठीकु आहे असांखे हेॾे कमु आहे इहो मतिलबु उन्हनि जे बारे में कोई संकल्प ई न हुजे ॿाहिरां पुराणी ॻाल्हियुनि जे बारे में। इन सां छा थींदो, उन्हनि खे बि बुरो न लॻंदो, असां बि शांति रहंदासीं, उहो बि जीवन में अॻियां वधंदा वेंदा। न त असांखे जीवन में सदा इहे यादि रखिणो आहे कि असांखे सदा ई जीवन में हर ॻाल्हि खे ख़तमु करिणो आहे। भई अॼु जे अॼु अगरि असां कंहिं बुरो कयो त अॼु जे हीअं भुलिजी वञो जीअं कोई ॻाल्हि ई न थी। इहा शक्ति असांखे भॻवानु ॾींदो अगरि असां सोचंदासीं न कि न बाबा असांखे चयो अथई त असांखे उहा शक्ति भॻवानु ॾींदो आहे। पोइ ॾिसो तव्हां उन ॻाल्हि खे भुलिजी करे उन माण्हू खे बि माफ़ु करे अॻियां वधो न, तव्हांजो जीवन एॾो सुठो थी वेंदो। ऐं जो शांती मिलंदी आहे, जो अतीन्द्रिय सुख मिलंदो आहे न, उन्हनि खां वॾो त कोई सुख आहे ई न। जो शांती ऐं अतीन्द्रिय सुख असांखे मिलंदो आहे, उन खां वॾो त कुझु सुख आहे ई न। त ॻाल्हि खे फुल स्टॉप करणु ॾाढो ई ज़रूरी आहे, है न। ॻाल्हि खे फुल स्टॉप कंदे कंदे अॻियां वधंदा वञो। ॿियो बाबा जो असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा यादि रखिणो आहे कि असांखे कॾहिं बि न तेरी मेरी में न फसिणो आहे। ये अहिड़ो, ये अहिड़ी, ये हिन जो, ये मुंहिंजो, ये हिन जो मुंहिंजो न। जॾहिं असां चऊं था कि सभु कुझु भॻवान जो ई आहे, सभु कुझु भॻवानु ई सभु कुझु करे थो, सभु कुझु भॻवान जो ई आहे, त असांखे पोइ हुन हिसाब सां हलणो आहे न, है न। अगरि असां सोचूं भई सभु कुझु भॻवान जो ई आहे, भॻवान जी मर्ज़ी सां ई सभु हले थो, त सभु हिकु ई आहिनि, त पोइ तेरी मेरी किथां अची, है न। पोइ तेरी मेरी त सभु ख़तमु थी वेंदी। त इन करे बाबा असांखे चवनि था कि हाणे तेरी मेरी खे ख़तमु करे सभु कुझु परमात्मा जो आहे, भॻवानु हिकु आहे, त असां सभु उन्हनि जी संतान बि हिकु रस थी करे हलूं, हिकु मत ते हलूं, हिकु जहिड़ी स्थिति रहे न। पोइ हलचल में छो था अचूं, है न। जॾहिं सोचो कोई माउ पीउ हूंदो त उहो पंहिंजे ॿारनि खे सभिनि खे हिकु जहिड़ी चीज़ वठी ॾींदो न, है न। कोशिशि कंदो न, अगरि कॾहिं थींदा आहिनि न सेम एज जा ॿार हूंदा आहिनि न, त उन्हनि खे सेम कलर सेम ड्रेस वठी ॾींदा कि हा भई इहे भाउ भेण आहिनि, इहे भेण आहे। त उहे परमात्मा बि जॾहिं असां चऊं था कि असां सभु हिकु ई भॻवान जी संतान आहियूं, भॻवानु हिकु ई आहे, तुंहिंजो मुंहिंजो कुझु न आहे, त इहे सभु ॻाल्हियूं असांखे सोचे करे जेको बि मन में कड़वाहट आहे, जो बि अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि आहे न, उन्हनि खे ख़तमु करे जल्दी अॻियां वधण में ई सर्व जो भलो आहे, है न। तॾहिं ई सर्व जो ई भलो आहे। त बाबा जी असांखे चवनि था कि तेरी मेरी खे छॾे करे सदा ई पंहिंजे जीवन में हिकु रस स्थिति, हिकु परमात्मा, हिकु ई हुनजी मत, असां सभु हुननि जा ई संतान आहियूं, त कॾहिं बि तेरी मेरी में न फसो, वैर भाव में न फसो। ॾिसो शिवलिंग जे मथां माण्हू बैर चढ़ाईंदो न, बैर मतिलबु कि वैर भाव में न फसो, है न। सोचो चलो ठीकु आहे, जो आहे सभु ठीकु आहे, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे, जंहिंजो कयो हुनजो पार्ट हुयो, असांजो हिसाबु किताबु हुयो, सभु ख़तमु, है न। सभु ख़तमु थी वियो त पोइ ॻाल्हि ई ख़तमु थी वई न, है न। अगरि तव्हांखे कॾहिं थींदो आहे न कंहिंखे कंहिंसां उहा ॻाल्हि भुलिजंदी न आहे, उन माण्हुनि खे ॾिसी करे उहा यादि ईंदी आहे। चलो तव्हां उन्हनि माण्हुनि खे ॾिसो ई न, लेकिन ॻाल्हि त भुलिजी वञो, है न। ॻाल्हि भुलिजी वञो, भले तव्हां उन्हनि जे संपर्क में न अचो, उन्हनि सां ॻाल्हायो न, उन्हनि जी शिकिल न ॾिसो, जेतिरो थी सघे अवॉइड करो, लेकिन ॻाल्हि खे मन में न रखिणो। ॿियो बाबा असांखे चवनि था कि सदा ये यादि रखो कि मुंहिंजो त हिकु सचो साथी परम पिता परमात्मा ई आहे, है न। असांजो हिकु सचो साथी केरु आहे? बाबा, भॻवानु ई असांजो सचो साथी आहे। इहे सम्झी करे अगरि असां जीवन में हलंदासीं न,
बाबा अॼु असांखे निर्मोही ठहिण जो तरीक़ो था ॿुधाइनि, है न। जीवन में अगरि असांखे निर्मोही थियणो आहे न, त निर्मोही थियण जो तरीक़ो बाबा असांखे ॿुधाइनि था कि सर्व संबंध भॻवान सां जोड़े वठो। कि भॻवानु असांजो पीउ बि आहे, माउ बि आहे, साजन बि आहे, सखा बि आहे, ऐं असांजो डॉक्टर बि आहे, असांजो टीचर बि आहे, असांजो सतगुरू बि आहे, है न। असांजो साजन बि आहे, है न। शिव बाबा केरु आहे? असांजो साजन बि आहे। त बाबा अॼु असांखे चवनि था कि मां तव्हांजो हर संबंध भॻवान सां जोड़े करे रखो, है न। हर संबंध भॻवान सां जोड़े करे रखण सां छा थींदो? हर संबंध भॻवान सां जोड़ण सां छा थी वेंदो? असां न निर्मोही थी वेंदासीं, असांजो मोह ख़तमु थींदो। त भॻवान सां हर संबंध जोड़ण लाइ असांखे छा करिणो पवंदो? कि त हाणे बाबा असांखे चवनि था कि असांखे पंहिंजे जीवन में सदा ई सावधान थी करे रहणो आहे। कॾहिं बि असांखे अलबेलो थी करे न हलणो आहे। हा ठीकु आहे, दुनिया में माण्हू आहिनि, संबंधी आहिनि, सभु कुझु आहिनि, लेकिन असांखे विश्वास हिक ते ई रखी हलणो आहे, हिक सां ई सर्व संबंध निभाए करे हलणो आहे। सदा हर कर्म करण खां पहिरियों त्रिकालदर्शी थी करे हर ॻाल्हि खे ॾिसो, मतलब हर ॻाल्हि जे आदि मध्य अंत खे ॾिसो। ईअं ई न कि हा भई करे वरितो, चई वरितो। त्रिकालदर्शी थी करे कर्म कंदासीं, टिनिनि कालनि खे ध्यान में रखी करे कर्म कंदासीं, त असां कॾहिं बि फसंदासीं न। ऐं हमेशह टे नेत्र, त्रिनेत्री अर्थात टई नेत्र, इहे असांजी 2 अखियूं आहिनि ऐं असांजी 3 अख बुद्धि आहे। त असांखे बुद्धि रूपी अख बि खुलियलु हुजे, सम्झ सां बि कमु करो। न त माण्हुनि जी अख खुलियल आहिनि लेकिन कमु बेसम्झी सां कंदा, त माण्हू चवंदा कि इहे त जीअं सुम्ही पियो आहे। त बुद्धि रूपी अख बि असांजी खुलियलु हुजे, त त्रिनेत्री ऐं त्रिकालदर्शी थी करे कर्म कंदव त कॾहिं बि फसंदव न, है न। ॿियो बाबा अॼु असांखे छा था चवनि कि हाणे असांखे जीवन में सदा यादि रखिणो आहे कि कॾहिं बि सभ्यता खे छॾे करे सच्चाई खे सिद्ध न करिणो आहे। जीवन में असांखे सभ्यता पूर्वक हर ॻाल्हि खे असांखे सिद्ध करिणो आहे, मर्यादाउनि में रही करे, सभ्यता में रही करे, मर्यादाउनि में रही करे असांखे हर ॻाल्हि सिद्ध करणी आहे। ॿियो बाबा असांखे चवनि था कि सदा यादि रखो, मां बीती खे बिंदी करो। बीती बिंदी, महात्मा बिंदी, परमात्मा बिंदी। बीती ॻाल्हि खे बिंदी करे बसि मां आत्मा बिंदी, परमात्मा बिंदी। जीअं त अॼु मुंहिंजो नयो जन्म थियो आहे, मूंखे पुराणी ॻाल्हि यादि ई न आहे, बसि मां हिते आई आहियां परमात्मा सां गॾु हर कर्म करणु, सदा सुठो सोचणु, सदा होशियारु ख़बरदार थी करे हर कर्म करिणो आहे असांखे, है न। त ईअं ई असांखे जीवन जीअणो आहे, ईअं ई असांखे हर कर्म करिणो आहे, सदा सतर्क, सदा असांखे अलर्ट रहणो खपे, है न। सदा असांखे अलर्ट रहणो खपे। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा ई यादि रखिणो आहे, बीती खे बिंदी करो। बीती खे बिंदी करो, मां आत्मा बिंदी, परमात्मा बिंदी। जो थियो बिंदी, थियो सो थियो। अगरि असां पुराणी ॻाल्हियुनि खे अञा ताईं दिमाग़ में रखंदासीं त असां कॾहिं बि जीवन में अॻियां न वधंदासीं। ॿियो बाबा चवनि था सदा ई हिक ॿिए खे सम्मान ॾियो, है न। सम्मान ॾींदव त आपे ई सम्मान मिलंदो। कॾहिं कॾहिं थींदो न, माण्हू चवंदा आहिनि असांजी हिननि इज़त न रखी, असांजी हिननि वैल्यू न रखी, त तव्हां हुननि खे सम्मान ॾेई करे सेखारियो, तव्हां हुननि खे सेखारियो भई कीअं हिक ॿिए खे सम्मान ॾिबो आहे, कीअं हिक ॿिए जी इज़त कबी आहे, कीअं हिक ॿिए जे लाइ
सुठो सोचिबो आहे, सुठो मान सम्मान ॾिबो आहे। अगरि कंहिंखे अचे ई न त सेखारिणो पवंदो न। त ईअं असांखे ईअं न सोचिणो आहे इहो न हिन न ॾिनई, लेकिन असांखे हुनखे सेखारण जे लाइ असांखे उन्हनि खे सम्मान ॾियणो पवंदो। ॿियो बाबा असांखे चवनि था कि सदा ईअं न स्वमान में रहो। स्वमान अर्थात स्व जो मान, कि मां केरु आहियां, है न। सदा सम्झो कि मां शिव जी संतान, परमपिता परमात्मा जी संतान आहियां। परमात्मा पिता जी संतान, मां परमात्मा जो ॿार आहियां। सदा सोचो मां शांति स्वरूप सुखी आत्मा आहियां, शक्तिशाली आत्मा आहियां, गुणवान आत्मा आहियां, हर हिक खे सम्मान ॾियण वारी आत्मा आहियां। जे असां ख़ुदि जो मान रखंदासीं न, जॾहिं असां ख़ुदि जो मान रखंदासीं तॾहिं ई असां ॿियनि खे सम्मान बि ॾेई सघंदासीं न। ॿिया असांजो मान रखनि न, असांखे ख़ुदि जो ख़ुदि ई मान रखिणो आहे, तॾहिं ई असांखे ॿियनि सां सम्मान बि मिलंदो। अॼु माण्हू अगरि ख़ुदि जी ई वैल्यू न करे, ख़ुदि खे ई अगरि सुठो न सम्झे, ख़ुदि ई जीवन में सुखी शांत संतुष्ट न रहंदो त उहो ॿिए खे कीअं संतुष्ट करे सघंदो, है न। ॿिए खे कीअं सही राह ॾेखारे सघंदो। त बाबा अॼु असांखे छा था चवनि कि असांखे ख़ुदि खे, पहिरियों त असांखे ख़ुदि खे मान ॾियणो आहे। ख़ुदि खे असांखे सुठी सुठी पंहिंजे पाण खे ख़ुदि ई आशीर्वाद ॾियो, न। पंहिंजे पाण जे बारे में ख़ुदि ई सुठो सोचणु, सुठो सम्झी करे हलणु, मतिलबु स्व खे मान ॾियणु, हा। पोइ उहो ऑटोमेटिकली ई स्वमान में रहंदव त तव्हां सर्व खे सम्मान ॾेई सघंदव, है न। जॾहिं तव्हां ख़ुदि स्वमान में रहंदव तॾहिं तव्हां सर्व खे सम्मान बि ॾेई सघंदव। ॿियो बाबा असांखे चयईं कि सदा ई जीवन में दयालु, कृपालु, क्षमा जो सागर ठही करे हलो, है न। मर्सीफुल। अॼुकल्ह असां कंहिंखे चऊं फलानो अहिड़ो आहे, ईअं कई, सम्झो कोई क्रोधी आहे, हाणे हर हिकु ॻाल्हि में क्रोध थो करे। कंहिंजी आदत आहे, घर में अगरि कंहिंजी आदत हूंदी आहे न, त हुन ते केॾो रहम करणो खपे, केॾी दया अचणी खपे असांखे। उन्हनि ते रहम करो, दया करो, कि इहे बि पंहिंजे हिन बुराई सां मुक्त थी वञनि, न कि उन्हनि सां परेशान थी वञो, न कि सोचो भई हीअ हली वञे या हीअ मरी वञे या हीअ थी वञे त ॾाढो सुठो आहे, न। अहिड़े माण्हुनि ते ॿियो ई दया करणी खपे, रहम करणी खपे। अगरि कंहिं इंसान कोई ॻाल्हि खे नथो सम्झी सघे त असां बार बार हुनखे चऊं, हिन खां सुठो त हुन ते दया करो, हुनजे लाइ रहम करो, क्षमा करो, हुनजे लाइ सुठो सोचो, दुआ करो कि हीअ बि आत्मा सुधरी वञे, हीअ बि सुठो थी वञे, है न। त बाबा छा चवंदा आहिनि कि असांखे सदा इहे सोचो कि असांखे हर हिक जे प्रति रहम भाव, दया भाव, क्षमा भाव करिणो आहे, हर हिक जे लाइ सुठो सोचे करे जीवन में हलणो आहे, ताकी असांजे जीवन में कॾहिं बि कुझु ईअं असां कंहिंजे लाइ बि कुझु बुरो न सोचूं, कंहिंजे लाइ बि उल्टो सुल्टो सोचे करे हुनखे उल्टो सुल्टो न चऊं। न त छा थींदो आहे, माण्हू अगरि हिक ॿिए जे मथां दया न कंदा, क्षमा न कंदा, रहम न कंदा त माण्हू परेशान थी वेंदा आहिनि। त बाबा चवनि था कि हाणे असांखे सदा यादि रखिणो आहे कि असांखे रहम दिल, क्षमा जो सागर, दया जो सागर ठहिणो आहे। छो जो भॻवान बि केॾो दयालु आहे। असां भॻवान खे केॾी सारी गारियूं ॾिनियूं, केॾा सारा हुनखे उल्टो सुल्टो चयोसीं, त भॻवान बि असां ते दया करे असांजे मथां कृपा करण ईंदा आहिनि हिन सृष्टि ते, असांजी हमेशह मदद करण ईंदा आहिनि। माण्हू भॻवान खे केॾो उल्टो सुल्टो बि चईंदो आहे त बि माण्हू भॻवानु हुननि जी सदा मदद करण ईंदा आहिनि। त असांखे बि जीवन में सदा परमात्मा खे यादि करे
हर एक जे प्रति दया करो, क्षमा करो। उन्हनि खे उन्हनि जी ग़लतियुनि जे कारण, उन्हनि जी भूलनि जे कारण उन्हनि खे क्षमा कंदा वञो। उन्हनि जे लाइ शुभ भावना रखो, उन्हनि खे सुठो सुठो चओ। अॼु ॾिसो के तव्हां मुख सां ईअं सम्झाईंदव न त ईअं न मञंदो। तव्हां हुनजी पहिरीं तारीफ़ करो, पोइ उहो झटि मञंदो। न इहो बि तरीक़ो आहे न। अगरि तव्हांखे लॻे थो जीअं ॿार अगरि कुझु करे थो त पहिरियों हुन सां ॻाल्हियूं करो, हुनखे सुठी सुठी ॻाल्हियूं चओ। पोइ चओ अच्छा हीअं थियो, अच्छा हीअं चल हाणे हीअं था करूं, हिनखे थोरो हीअं ठीकु त कर, थोरो हीअं जेको बि हुन कमु बिगाड़ियो अथई या जो बि हुन न कयो अथई या जो बि कोई चीज़ सेखारिणी हूंदी आहे न त फट सां ई न चओ। पोइ बार बार असां बि चईंदासीं, उहो बि न मञंदो त चिड़ थी वेंदी। त इहो बि तरीक़ो आहे। पहिरियों हुनजी तारीफ़ करे, हुनखे हुन सां कुझु ॻाल्हियूं करे पोइ चओ त उहो मञंदो बि। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। बाबा खे यादि करो।